अस्सलाम वालेकुम। आर्टिकल ए एन खां पोइ पाण अचूं था आर्टिकल द ते। द खे अक्सर करे दीव पढ़ियो वञे थो। आर्टिकल द यूज्ड विथ अनकाउंटेबल nouns and for specifying a noun. A noun that is a specific and particular in a sentence. हाँ जेकरे पाण के नाउन के हिकिड़ी अलॻि हैसियत ॾियणु चाहियूं था या उनखे ॿिए सेंटेंस में ॿिए हिकिड़े काउंटेबल अनकाउंटेबल नाउन सां गॾु पाण उनखे तशबीह ॾियूं था, उनखे अलॻि हिकिड़ो मक़ाम ॾियूं था, सुञाणप ॾियूं था या ख़ासियत ॾियूं था, उन लाइ पाण खे आर्टिकल कहिड़ो द इस्तेमालु करणो पवे। जीअं कि पाण मिसाल में पढ़ूं था त एग्जाम्पल पाण द पाकिस्तान इज आवर कंट्री। पाकिस्तान हिकिड़ो के मुल्क जो ख़ासि नालो आहे, उन लाइ पाण हुनखे ख़ासि तौर ते पाण हुनखे द कंदासीं। हिन जे तौर ते ही हिकिड़ी शइ ख़ासि थी वेंदी या कंहिं शइ ॾांहुं ध्यानु छिकाइण लाइ हुनखे पाण आर्टिकल द इस्तेमालु कंदासीं। अॼु ख़ुदि पंहिंजे ज़हन में ईंदो त ही का ख़ासि शइ आहे जंहिं तरफ़ असांखे इशारो कयो वियो आहे। द कायदे-ए-आज़म इज आवर ग्रेट लीडर। द कायदे-ए-आज़म इज आवर ग्रेट लीडर। कायदे-ए-आज़म असांजो अजीम अगवान आहे। पर जेकरे पाण जेकरे पाण ग्रेट जी अॻियां लॻाईंदासीं त हिन में तशबीह अलॻि अलॻि थी वेंदी, हिन में पाण में भेट थी वेंदी। हुन लाइ पाण सिर्फ़ु द कायदे यानी नाउन जे अॻियां पाण ॾिनो आहे ग्रेट लीडर, ग्रेट लीडर, ठीकु आहे। हुनखे पाण द सभु ज़ाहिर करे सघूं था, पर हिते जुमिले में पाण सिर्फ़ु द कायदे जे अॻियां लॻाईंदासीं। अॻियां द सिंध इज द प्रोविंस। सिंध हिकिड़े ख़ासि नालो आहे कंहिं शइ जो, उन तरफ़ इशारो कयो आहे द प्रोविंस। प्रोविंस माना हिकिड़ो सूबो आहे कंहिंजो ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो उन पंहिंजो मक़ाम आहे, अलॻि सूबो आहे। द टाइगर रन्स वेरी फास्ट। टाइगर टाइगर रन पाण करे सघूं था, पर हिते हिकिड़े ख़ासि उन लाइ तवजो ॾिनी वई आहे त हिकिड़ो जेको टाइगर आहे सो तमामु तेज़ डोड़ी सके थो या डोड़े थो। हिन लाइ पाण वेरी फास्ट के पाण आर्टिकल सां मिलाए सघूं था। आर्टिकल जो मतिलबु इहो आहे त के नाउन खे या के एडजेक्टिव खे पाण ज़ाहिर करण लाइ ए एन या द टे आर्टिकलनि जे पाण इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असांजे हिन वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स ॾियो या सब्सक्राइब कयो। तव्हांजे